समझो थे अल्लाह जे कामिल वली दस्तगीर बादशाह पीर जे कदम के नमन जी सजा बुझो ओ सनार जे पुर के घुराई सनार तो के मां पंजी छोकरी जण जे ला तैयार आया तू तैयार आई नहीं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर भैया तो अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिद कामिल रहबर जा बचड़ा पीर तरीकत रहबर शरीयत आले नबी औलाद अली शहजादे गौसे आसफ पीर सैयद मोहम्मद अब्दुल कादिर शाह जीलानी भैया तो देखने में दस्तगीर जो नारो अल मारूफ जीलानी साईं अल्हम्दुलिल्लाह स्टेज पे जलवा फरोस्ती चुका है नारा इस्तकबाल नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी नारा पीर भैया तो देखने में दस्तगीर वेरो तमाम सगुर वेरो मुर्शिद की ज़ियारत में क्यों वेरो नालिया भेज दस्तगीर जो नारो अस्सलाम वालेकुम बेटा से साथ जा सस्ता हो करो बड़ी मेहरबानी वेरो जल्दी जल्दी वेरो साईं जी ज़ियारत कयो इंशाअल्लाह दीदार कंदो खिताब लोग जो दिल मदीनो मंजी वी गौसे आज़म सा फिटाइण जी सज़ा उनखे मिली सनान माई ते पीवन उन जे पी चेसने तो के रिश्तो दिया पर रिश्तो दी तो सही तॾहिं जो असां वटि रस्म असां वटि जेको रिश्तो वठण ईंदो ओ पंहिंजे टिचीअ ते सुअर खणी अचे तूं बि सुअर खणी अचे आलियारा हक कुनत इल्मे नसीब बेहिसाबो बेकिताबो बेअती लफ्ज़ निकलो ॿुधो मताब भुल में करे इन तलवार दी अख खणी ॾियारी वाह वाह पीरन जा पीर सनान चयो मां सुअर रखण ला तैयार अञा बि सज़ा कहिड़ी मिलेसि गुनाह में जो मुता के पेरे चयो भली ज़ाहिर में टिकटा पोजे पर दस्तगीर जो दुश्मन मां कच्चो लफ्ज़ कोन थो पर गुनाह में मुब्तला होंदो मौलाना रूमी वरी साहब चवी वाह वाह रूमी फरमाए तो औलियारा हसब कुदरत अज़ इलाह तीर जुस्त पास करता नज़रा ज़मान सुअर खणी अच रिश्तो तोखे ॾियां थो एतरी मुरीदन जो पीर मथा सुअर कयो पियो अचे रिश्तो मिलियो जे तो समान अन्या हिकड़ी गाल रहला जेडी शादी थींदी उन दी असाजी रस्म असी घोट कुंवार के सुअर जो गोश्त खाराईंदा आहियूं ओ खाइणो पवंदी शराब पीऊं पवंदी जे तुम शराब पीअण जे लाइ तयार आया अल्लाह जे कामिल वली शेख फरीदुद्दीन अत्तार जे अखिन में लुक अची विया जेडी शादी पई थे अजा शराब के हथ में खणी मथी झुको करे त फरीदुद्दीन जे अखिन में लुक अची विया रोई तो चे त पीर मुंहिंजा बादशाह जिलानी जलील आदिला दरगाह जा खावंद जा खलील हसनी यूं आहिया बाहर बील वसील दाता मुझे दिल के दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा
ओसे मेहरबानी करे सारो पीर साहब वनी थो साईं मेहरबानी कयो हाणे नवा नवा फार्मी पे दस्तगीर के ता तहां सद कयो यो शिरका फलाणो ईलोआ केरी हदीस में लिखल आ शिरका केरी कुरान के आयत में लिखल आ शिरका जाहिल तो के इल्म ही ना है असा वट कई दलील मौजूद पर मां चवां तो जो करोड़े मुल्ला भान सईदाबाद टल्टी कायनात जे केरी कुंड मां वठी अचो मां सैयद अब्दुल लतीफ बिटाई जे कदमन जे मिट्टी तई इन मुल्लन के कुर्बान कर जे तैयार है जरे दस्तगीर बाचा पीर के रो जान सर तो करे नौ तो फार्मी जो ही मीरा शाह मदद कर यो असल में बिटाई वो हिंगलाज में जोगिन के टक्कर है जोगिन जो मुरलियों बंद जादू पट्टे जोगिन जो तसाजी रोजी जी बंद थे कात कुआरा खड़ी शाह अब्दुल लतीफ बिटाई जे पोया लगा इलाए को हुनम जो शाह साहब के बजो मुर्शिद कादरी तो हुयो बजो मुर्शिद बगदाद वारो याद आयो जेको मीरा शाह मदद कर ता सुनिए दादी आई अब्दुल लतीफ जो असनी दुआ आती बादशाह बगदादी कर कमार मुरीद दे भैया तो पता कर जो है दस्तगीर फरमाया अब्दुल लतीफ है घबरा जा रहे जमीन के इशारो कर तो जो कम आए चीरण मुझो कम कात मथा खणी इशारो जो की जमीन मा सिधो बिट जे दल ते जी दितो फरीदुद्दीन जो पीर साहब शराब पियो खणी ते तो मीरा शाह मदद कर गौसे आजम वुजू पे फरमाइन ये वुजू कंदे पंजे हथन मुबारक में पानी कयो ये झटका वसूली है किथे बगदाद किथे फलस्तीन पर नबी जी हदीस आदा वलियन जा खुदा तुझे मा हथ थी दुआया حديث بدو لا يزال عبدي يتقرب الي بالنوافل حتى احببته فاذا احببته كنت سمعه الذي يسمع به وبصره الذي يبصر به ويده التي يبطش بها ورجله التي يمشي بها وفي روايه ولسانه الذي يتكلم به एक घना मानो कमान हदीस में आहे हदीस में तो उन के जता जे अहले हदीस जो चाकी जो मौलविया नासरुद्दीन अलबानी उन खुद लिखवा त या हदीस सही आ खुदा जो जे मा वली जा हथ दस्तगीर जी माना बिया हथ वठंदड़ आलम लिखो त वली जा हथ खुदा की थी दो खुदा द हथ चण का पाका खुदा पैर चण का पाका खुदा अखियों बंजण का पाका खुदा कन बंजण का पाका पर वलियन जे हथन में ऐलात पावर पैदा थी दर जो मुरीद टट्टी में दे ही सद करे बगदाद वारो सही टट्टी में बैठे पंजे मुरीद जे हथ में हथ जी सिधो पंजे नाने जा जलवाई दीदार कराए भैया तो पता करी जो थे असा सुनने जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह आज बच्चन जी तरफ आया सुना चाहो तो सही ने असा सुनने में जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सुभान सब पाम दुनिया में खाई पर यारी जुलकर सुभान अल्लाह यारी जुलकर सुभान आहे असनी हुसैनी आले अली की अमर पे तो आयो वली अदत भी मुझे मुर्शिद जो आए सारो घर सुभान अल्लाह आए सारो घर सुभान अल्लाह फरीदुद्दीन जो से मेहरबानी
मेहरबानी कर बादशाह पीरे छटका जो है महते छंदा लगस सिर्फ पजीस शराब की उछली बबो फरीद पीर जो के दे शादी थी हलई जे तो पीर मुझा बादशाह जिलानी जनाब मूसा खौसन खारिजी से क्या खराब सुनिए सालिय सजना अजी गौस गुलाब संतनी शिताब कर कमार मुरीद दे टक्कर में फगू मौके कारण नहीं टंगू टाली करे बाबुल मुराद अजीब बगदाद में लिखला बाबुल मुराद माना मुराद जो डर वंजन मोमिन जो कमा दस्तगीर बारे मुराद बारे चढ़ी टक्कर में भगो आयो अखियों में लुढ़क पाए पांद बिची में अंगण जेब अचन अब कुड़ आए पे कचायूं थकन थी थक जन थोड़ी लख जन अब माफियों जमे धरा अथकोंदा खड़ो वजह से जीलानी वजह तो पानी इंशाल्लाह मुल्क को इंशाल्लाह ता साईं पानी बाग सुधो मनो वो डारी से सदा जोई न पर माशाल्लाह डारी सुठी जमात जी हुई सवेर का वठी बैठायो खुदा को भी नहीं जारन में मेरा पार बाहर बैठो साईं के बुधायो सैयद सखी पार में वठी चो तो साहिब जातो सुपरी बाहु मदे जैसे तू साहिब जातो सुपरी और नसरो नौकर साईं बेहद कया बंदगी हद थी हाजिर मोता मेरा नजर तेरी मलाइज बाजी ताई मेरी बचना बेचा नजरन के जाओ छोड़ा था ये चीज़ तो साहिब जातो सुपरी और नसरो नौकर बेहद गया बंदगी अथबती हाजिर मुता मेरे नजर तेरी मलाइज बाजी विलायत सल्ब थी चुकी हस खत्म थी वही हस पर पैरन ते करियो दस्तगीर विलायत वापस करे देनी मानो उठो विलायत मिलती दे अपनी कादे खिलानी जे तरफ आए पर जे खस जीवने माना खस जंदी बाहे द खस जीवने द बेतरता कान मिलती मरी वापस नी दी द भगता दवारे सैयद जे तरफ आती दी ये तो पता कर क्यों है दस्तगी मूसा नगरी मन कबल चाहिए दरगाह दे सो शरीफ में पड़ी है जे इजाजत जो तो बुधाया वो साईं की तकरीर जो सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं बाबे उन्हें जो गुलाम अल्लाह हयाती दे सब पढ़ो सखीन जी तरफ आयो मेरा पार सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं बाबे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम जिलानी खाजी को आखिरो एक न दफो के ही दफा सो आखिरो सिंधी में जन कंठ भर करियो कंठ भर घना दवा के ऊपर जरा फूल चे जिलानी काटी को फिरो एक
दफ़ो के दफ़ा सोवा करियो उनखे घुर्जे छॾे वहम हिकिड़े चवे थींदुस रहम साई मां पे उन्हीअ जो गुलाम मुरीदन ते कर्म आवडो नथो ॾिसे सभो जॾो छो न चवंदो खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म छो न चवंदो खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म साईं मां बि उन्हीअ जो गुलाम असल में उसूल आहे लक़ब जेके आहिनि खुदा जे तरफ़ां जीअं महबूब सुब्हानी इहो लक़ब आहे बादशाह पीर जो मूंखे हिकिड़े जुज़े में महबूब सुब्हानी ॿियो सॾु आहे मां जो सॾु आहे छो सॾु आहे जॾहिं इहो लक़ब सिंध जे कुछ में वञी ॿाराणी में कंहिंखां पुछंदे त महबूब सुब्हानी चवंदो माना बादशाह पीर याद लक़ब ॼण कोन था अचनि खुटी विया आहिनि पोइ जंहिं महिल ॿिया लक़ब खणो पर मां चवंदो लक़ब ॻंजे में भली हथ विझो पर गौसे आज़म उहा शख़्सियत आहे जंहिंजे पासे खां बि लॻंदे अल्लाह ताला जी अहिड़ी नाराज़गी थींदी जो ॿोलियो लॻंदे ई कोन दस्तगीर बादशाह पीर हिकिड़ो गौसे आज़म हिकिड़ो ऐं सुब्हानी महबूब इहो मनसब इहो मनसब मिलियल आहे त दस्तगीर बादशाह पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी आ लाहिरी उबैदुल्लाह अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदुसि मां संदुल हरम मौला आहे बाग़ इरम ईरान में हिकिड़ो बाग़ आहे ॾाढो सुहिणो पर मां जो एॾे छो वञा ॾिसंदुसि मां संदुल हरम मौला आहे बाग़ इरम साईं मां बि उन्हीअ जो गुलाम इंशाअल्लाह ताज दरते ऐं मां कल टुडी हिकिड़ी ॻाल्हि में पढ़ी तव्हांखे ॿुधायो इन जे करे न त को मां साईं जे करे थो तव्हांखे ॿुधायां ख़ुदा ॼाणे थो मुंहिंजी दिलि खे जे मां मुनाफ़िक़त कयां त ख़ुदा जी मूं ते लहंदो मां ओॾे ॾींहुं पढ़ियो पियो अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जो जंहिंखे 75 भेरा नबी से जी ज़ियारत थी हुई ज़ाहिर में हीअं उन जो हिकिड़ो किताब हो अल जामिउ सगीर हदीस जो अरे असां वटि लाइब्रेरी में आहे उहो किताब हिकिड़ो शागिर्द साईं वटि जो मां साईं वटि पढ़ियो हुउसि पोइ के चयुसि त बसि साईं त पछाड़ी वारी उमिरि में निकिरंदो ई कोन हो तूं किथो चई मां साईं वटि पढ़ियो आहियां जीअं कोन निकिरंदो ॿुधो कोन निकिरंदो अल्लामा जलालुद्दीन वॾो मुहद्दिस हो लख खां मथे हदीस यादि हुअसि पर जॾहिं सैयद तरह ते ईंदो हुअसि न त जलालुद्दीन सैयद जे करे पाण जे दर खोलींदो हो ॿुधो वक़्त जा वॾा वॾा बादशाह अचनि दर न खोले पर जी हिकिड़ो सैयद हो जंहिंजो नालो हो मोहम्मद यूसुफ उन जे दर खड़कायोसि केरु चईंसि मोहम्मद यूसुफ सैयद आहियां जे क़िबला बादशाहनि खे बि मोटा अथमि पर तव्हांजे सदके त असांखे गंज मिलिया आहिनि एतिरो वॾो आलिम पोइ बि सैयदनि जो ख़्यालु इहा तहज़ीम असां तव्हांजे मथां लाज़िम पर जे कट्टर ऐं मुजाहिद सुन्नी हुजे अल्लाह ताला बद मज़हबनि खां तव्हां असांखे बचाए असांखे घणा चवनि साईं तव्हांजे ॿोली जे कयो तव्हां अल पे तखे सैयदनि खे कोन था वञो मां जो असांजो इमाम अहमद रज़ा बरेलवी तालिब जोहरी वॾो शीयन जो मौलवी आहे उन पंहिंजे तकरीर में चयो त राजन शेर ठाहिया आहिनि पर इमाम अहमद रज़ा जो को शेर ठाहियो न कहिड़ो तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का साईं तव्हां त नूर हो पर हितां जो बच्चो बच्चो बि नूर आहे तेरी नस्ल
ले पाक में ऐ चाप नूर का तू है ऐने नूर तेरा सब घरा नूर साईं वारन ने भली इशारो करे जो तू है ऐने नूर तेरा सब घरा नूर अरे पे आखिरी शेरा साईं बजा बची आखिरी शेर वो तो माओ था बेचा सत इनके घर जिब्रील भी जाते नहीं बदरवा ले जानते इस शाने अहल बैत वेरो साईं सरदार साहब काबिल इज्जत तो वेतन प्या वेरो मां चवा भी सही दुनिया का सार किथे कयो भान सही दावत शुरू थियो शाहपुर मोरो नवाब शाह हिनन जी ही मौलाना अहमद रजा जो भावा हसन रजा जे तो महबूबत जो घरानो हो जो बेचा सत इनके घर जिब्रील भी जाते नहीं कदर वाले जानते इज़्ज़ो शाने अहल बैत वेरो साईं खुश थी दायरे में तावीर तो वेरो ये मदरसो बुधो मदरसन सां तावन कयो माता जी खिदमत में गुजारिश कया तो दसी पाण मदरसन वारा हो मदरसन सां तावन कंदा कयो तालिबन जी वडी इज्जत थवे एकड़ी गाल बुधाया इंशाअल्लाह पो बस्तो कया एकड़ो तालिब हो पुराने दौर में एकड़ी वाणी वट वियो गैर मुस्लिम वट उनके वनी जी त मां तालिब आया रात जो किताब पढ़ा थो पर मूं वट पैसा कोने गरीब आया तुझे दुकान जी रात जो चौकी मिलिया ऐ किताब पढ़ा बस मुखे पियो कुछ न रात जो दियो बारे दिजा छा करिया दियो बारे दिजा तो मां वही किताब पढ़ा वाणी जो ठीक है भला रात जो टाइम एकड़ी रात दी नहीं कुछ ॾींहं खां पोइ वाणी जो वाणी मूं वटि पैसा हूंदा ई माच करे तूं ॿिए हंधि वञी किथे बंदोबस्त कर उन तालिब जे अखियुनि में लुड़क आया रुनई ऐं टंडी वारो सॾ कई ख़बर त कंहिंखे हैरान अगसनी या रसूल अल्लाह ओ मुझे महबूब साईं मां तुझी हदीस तो पढ़ा सिंधी में भला बुधाए फारसी बता न समझो झोली मोहजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह ऐ मां बचवा ता बचो झोली मोहजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताकत में माली से गोबर या रसूल अल्लाह पुकारा को पुनल कोखे खड़ी अचड़ा मदीने दे बदी बाहू कराता हूँ तुझे दर या रसूल अल्लाह अगे मुसलमानन के तकलीफ हुई थी मदीने मोकमा अजब तकलीफ अची यकीन कामिल सा साईं के सद करे ॾिस अख मूंडी निहारे त मदीने जा साईं मथा बीठान बार फरमायो तालिब छाला पियो रोई किबला पैसा कोने किथा दियो आया किथा माल आया साईं फरमायो महमूद खज़नवी बादशाह वट वञ
उनके मुंह मदीने जे मीर जो न्यापो दे मुखे सरकार मोकिलियो ते दो सही बादशाह मता मुझी गाल न मञे पर फरमायूं निशानी निजास केड़ी त रात जो सुमण जे टेम ते 300 भेरा सलात पढ़ी सुमंदो आ के खबर कने पर कुछ ॾींहं थी विया सलात कान पढ़ी अथसि वञ उनखे मुंहिंजो पैगाम वञी ॾे बादशाह वटि आयो बादशाह मदीने जे साईं मोकिलियो आहे अॻे वॾा माण्हू तालिबनि जो क़दुरु करण वारा उथी बि थो चवे ओ तालिब जेको खुल्लू थई घुर छो त ही सभु खज़ाना मूंखे मदीने जे साईं जे सदके मिलिया आहिनि मदरसनि जी हेल्प कयो इते दीन जा मुजाहिद हाफिज आलम तैयार थींदा साईं जन ते ॾिसो न साईं जन जे हर जगह ते मदरसो इहो मदरसो सोणे सैयद आशिक अली शाह बादशाह जीलानी उन जी मोहब्बत हुई दीन सां इल्म सां त वरी मदरसा खुलण माण्हू दीन पढ़न इल्म सिखण अॼु उन्हनि जे हिन मदरसे शरीफ ते मां मिस्कीन वारिस तरीब आयो अल्लाह जे हबीब जा बचड़ा बची विया आहिनि इंशाअल्लाह नूरानी खिताब ॿुधाईंदा अल्लाह कंदो ॿिन्ही जाननि में तव्हांजा बेड़ा पार व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ही हुआ हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती उबैदुल्लाह डायरी साहब शाहपुर जानिया वाला नाइब बुलबुल मदीना ॾाढा अरड़ करे सुभान अल्लाह जो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो अल्हम्दुलिल्लाह असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम असांजे मुर्शिदन करीमन खां वठी करे असांजे दरबार सां तमाम घणी मोहब्बत करण वारा जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम सही सरदार सिकंदर अली राहपुटो साहब अल्हम्दुलिल्लाह जेके मेहरबानी करे तशरीफ फरमा था असां उन्हनि खे भली कार चऊं था दस्तगीर सरकार जे मदरसे में अचण ते ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो दो हाणे हाफ़िज़ कुरान अल्हम्दुलिल्लाह इन मदरसे मां केतिराई सवे नाज़रा कुरान पाक अल्हम्दुलिल्लाह पढ़ी विया पर नंढा ॿार त पढ़िया न पर अची ॾाढ़नि वारा भी अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक पढ़ी विया अल्हम्दुलिल्लाह दुआ कयो त अल्लाह ताला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके हिन मदरसे जी अञा कामयाबी अता फरमाए इंशाअल्लाह ताला हिन दस्तगीर जे मदरसे जो फैल सिंध जे कुंड कुर्स में इंशाअल्लाह ताला पहुंचंदो ॾाढा भेज दस्तगीर जो नारो जो हाणे हिकड़े हाफिज़ सगोर जी अल्हम्दुलिल्लाह दस्तार थींदी जे हिते कुरान पाक जो को इन मदरसे में याद कयो इंशाअल्लाह ताला अगले साल वरी 2-3 हाफिज़ तैयार आहिनि ॾाढा अल्हम्दुलिल्लाह जेको मुर्शिद फरमाईंदा आबा जेको ता बाग पोखियो अल्हम्दुलिल्लाह उन जा मेवा तैयार थी विया अल्हम्दुलिल्लाह मदरसा अल कादरिया टंडीवा हाफिज हसनैन अली मला वलद रियाज अहमद मला जे कुरान पाक हिफ्ज़ पूरो कियो अल्हम्दुलिल्लाह अजु नजी दस्तार बंदिया भले जाय मायरो संधियो सालिहन मशर जे मैदान में उनन दाज मिलन बाकी वेचारे हो जा गई अजाया गया हाफिज हसनैन अली मला वलद रियाज अहमद मला जिनके पहले वर मुर्शिद करीम पीर तरीकत रहबर शरीयत आले नबी औलाद अली शहजादे गौसे आसफ पीर सैयद मोहम्मद अब्दुल कादिर शाह जीलानी आई वर मुबारक मुर्शिद करीम पीर सैयद गुलाम शाह जीलानी ए पियो वर मुबारक मोहतरम जनाब सरदार सिकंदर अली राहपुटो उहे दस्तार जो वर मुबारक दई रहा है ए मोहतरम जनाब हजरत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती उबैदुल्लाह डायरी साहब उहे दस्तार जो वर मुबारक दई रहा है ए मोहम्मद अयूब पावर उहे भी उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे हाफ़िज़ सगोर खे दस्तार जो वर मुबारक ॾियणु फरमाए ऐं हज़रत अल्लामा मौलाना कारी मोहम्मद अनवर कादरी दस्तार जो वर मुबारक ॾेई रहिया आहिनि ॾाढा भेज दस्तगीर जो नारो ऐं हाजी मोहम्मद यामीन खोसो साहब खे गुज़ारिश आहे त उहे अॻिते अचनि हाफ़िज़ सगोर खे दस्तार जो वर मुबारक ॾियणु फरमाए ऐं पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद शाह मर्दान शाह बुखारी उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे अॻिते अचनि दस्तार जो वर मुबारक ॾियणु फरमाइनि हाफ़िज़ सगोर
ऐं पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद मुज़फ़्फ़र हुसैन शाह लखियारी उन्हनि खे गुज़ारिश आहे अॻिते अचनि हाफ़िज़ सगोर खे विस्तार जो वर मुबारक फरमाइनि ॾाढा भेद दस्तगीर जो नारो साईं मुर्शिद करीम दुआ कंदा सरदार सिकंदर दी राह पुटे साईं जन जे लाइ ॾाढा रण करे सुभान अल्लाह जो अल्हम्दुलिल्लाह साईं सरदार साहब जी मुर्शिद को वठी अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे वरी बरकत सां बि उहा मोहबतूं आहिनि ऐं अल्लाह ताला इन्हनि जे महबूब रसूलुल्लाह जे सदके इन्हनि ते इन्हनि जे क़ौम ते अल्लाह ताला क़यामत ताईं रहमतूं बरकतूं अता फरमाए अल्लाह ताला कदम कदम ते कामयाब सरदार साहब खे सलाम कंदा ॾाढा भेद दस्तगीर जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम स्टेज ते वेठल साईं आशिक़ शाह फरज़ंदा ऐं उलमा पिंडाल में वेठल आशिक़ रसूल अस्सलाम वालेकुम मुझे साईं आशिक़ शाह साहब तक़रीबन 2001 या 2000 का या रसूलुल्लाह कॉन्फ्रेंस थी थी सिमर में मुखे शरफ हासिल मिलियो मेज़बानी जो साईं वारनि सां गॾु उन इफ्तिखारी सिलसिलो जारी आहे इंशाअल्लाह अॻिते बि रहंदो मां ॾाढी सुठी ख़ुशी थी आहे असांजे दर में पंहिंजे दिलकीअ में साईं वारे को मदरसो खोलियो आहे अॼु असां जीअं साईं चयो आहे त को वण पोखिबो आहे फसल पोखिबो आहे त उनजो फल अॼु असां हिकिड़ो असांजे इलाइक़े में इहो आहे भला हाफ़िज़ क़ुरान थींदो आहे इंशाअल्लाह ताला अहिड़ा हज़ारे थींदा आहिनि असांजो सियासी किताब त ॾाढा सुठा थी बीहंदा आहिनि हिते असांजी ॻाल्हि ॿुधाए न करंदी बहरहाल असांजी दुआऊं ऐं हमदर्दियूं साईं वारनि सां गॾु हूंदियूं वधीक दुआउनि जा दर इहे आहिनि ऐं इंशाअल्लाह दुआ कंदो तव्हां आमीन कंदो असांजी तव्हांजी जेके बि दर वारनि जी सभिनी जी अलाह भली कंदो तव्हां दोस्त सभिनी जी महिरबानी मुर्शिद करीम जी अर्ज़ आहे त सरदार साहब जे लाइ दुआ फरमाए اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار मुंहिंजा अल्लाह महबूब जो वास्तो थे महबूब जे बचन जो वास्तो थे असांजे आमीन अखियुनि जे ठार मिठड़े साईं सरदार सिकंदर साईं सोनम खे उन्हनि जे बचन ते बि रहमत अता फरमा साईं जन खे सेहत खिज़री हयाती अता फरमा कंहिं बि बहाने सां इन हुज़ूर गौस पाक रज़ी अल्लाह ताला जी यारी शरीफ़ में साईं जन जी हाज़िरी थी आहे महबूब जे बचन जो वातो थे साईं जन जो दिल जूं मुरादूं पूरियूं फरमा साईं जन जा कर्ज़ मर्ज़ दर्द दूर फरमा साईं जन खे बद नज़रुनि खां बचा अम्मा सची खातून जे पाक ततईर जे चादर जो वास्तो थे हर तरह जी कदम कदम ते कामयाबी अता फरमा महबूब जे बचन जो वास्तो थे इन थोड़ी हयातीअ में बार बार मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमा असां सभिनी जा कर्ज़ मर्ज़ दर्द दूर फरमा बाबा साईं रहबर तू रसूलुल्लाह जे कदमनि में आरामिया जेके भी तुझो बच्चो समझी सवाली आया हथ खड़ाए तो नाने रसूलुल्लाह जो वास्तो थे असांजा हथ खाली न वरा असांजे अखियुनि जे ठार मिठड़े साईं सरदार सिकंदर साईं सोनन खे अञा तरक्की अता फरमा साईं जन सां जेको साईं राजा साईं नालो छा नाम मोहम्मद हुसैन साईं उन्हनि जी वॾी महिरबानी मुंहिंजा मालिक उन्हनि ते बि रहमत अता फरमा मोहम्मद हुसैन साईं जी कंहिं बि बहाने सां हाज़िरी ते उनजी हाज़िरी क़बूल फरमा असांजे अखियुनि जे ठार मिठड़े साईं मोहम्मद अयूब साईं पवार साहब साईं सोनम उन्हनि महिरबानी फरमा उनजी हाज़िरी क़बूल फरमा असांजे अखियुनि जे ठार मिठड़े साईं मुफ्ती आज़म मुफ्ती उबैदुल्लाह दाहिरी साहब मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर जी हाज़िरी भरी आहे मुंहिंजा मालिक दस्तगीर जे यारीअ जो सदको अञा साईं खे कदम कदम ते कामयाबी अता फरमा जेके भी आलम हाफ़िज़ सगुर आया सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा अॼु जे हाफ़िज़ साहब जी दिस्तार थी आहे उनजे अबी अम्मा ते रहमत अता फरमा
साईं जावेद अली शाह जीलानी बादशाह खैरपुर मीरस का टेलीफोन के राब्ते में उनकी हाज़िरी कबूल फरमा। बरकत ही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना शफीना मुहम्मद व अला आलिहि व रहमतिहि अजमईन बिरहमतिका ला इलाहा इल्लल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हीर नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीर तिलावत कलाम पाक जिला मोहतरम जनाब हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती कारी मोहम्मद अनवर कादरी उन्हनि खे गुजारिश आहे त हू अचनि अॻिते तिलावत कलाम पाक फरमाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर भैया कमते घणी जो है दस्तगीर। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف آمنت بالله صدق الله العظيم माशाअल्लाह सुभान अल्लाह। ही हुआ हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती कारी मोहम्मद अनवर कादरी जन कुरान पाक जी तिलावत कलाम पाक फरमाई। हीर नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जे लाइ मोहतरम जनाब मजहर अली अब्बासी कादरी के गुजारिश करना से त हू अची करे नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करे। मजहर अली अब्बासी कादरी लाड़काने वाला। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। और निहायत शुक्रगुजार हैं आप पंजी मुर्शिदन जी शहजादे पीर तरीक़त रहबर शरीयत किबला सैयद गुल अहमद शाह जीलानी कादरी ज़ीद मजदहू जन जो जे दावत दी करे इज्जत बख्शी अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिद या शहजादा पीर तरीक़त रहबर शरीयत किबला सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी कादरी ज़ीद मजदहू अल्हम्दुलिल्लाह वो भी जलवा अफरोज़ हैं।
मिली करे हुजूर जी बारगाह में दुरूद पाक काई भी ज़बान खामोश न रहे, बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। आहे आरज़ू सीने में, आहे आरज़ू सीने में, आहे आरज़ू सीने में, नाते मुस्तफा पढ़ दे दमन किरे मदीने में। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मोन सोचो सजण रात तो, मोन सोचो सजण रात तो, तम से जू सजाए छजा। मोन सोचो सजण रात तो, तम से जू सजाए छजा। मेल बेखा वठी गोठ ताई, मेल बेखा वठी गोठ ताई, यको गुलड़ा खिंडाए छजा। मोन सोचो सजण रात तो, तम से जू सजाए छजा। अन्य प्यार न हो पेर तो, ओन करे खा प्रिय के सुना तो। अन्य प्यार न हो पेर तो, ओन करे खा प्रिय के सुना तो। अर्जुड़ो क़यामत इत्तला हो जो, अर्जुड़ो क़यामत इत्तला हो जो। ओ तम गुलड़ा खिंडाए छजा। मोन सोचो सजण रात तो, तम से जू सजाए छजा। ओ नक अग में मुकों का निशानी, ओ ओचिते मुँह पे कई मेहरबानी। ओ नक अग में मुकों का निशानी, ओचिते मुँह पे कई मेहरबानी। मुखे कहड़े खबर अज अची तो, मुखे कहड़े खबर अज अची तो, मुखे कहड़े खबर अज अची तो। तम फरड़ो घुमाए छजा। मोन सोचो सजण रात तो, तम से जू सजाए छजा। ओ ये पहुँचो आमीन 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 आमीन। सब आमीन जो मुर्शिद करीम दुआ घुरी रहना। आमीन जेके भी दर्दन करे आदर के दाऊं खड़िया अजो खाली न हो। मैं आवाज बता आमीन तो आमीन। वास्ते से असांजा कर्ज मर्ज दुआ दा करना। आमीन। बे औलादन के औलाद अता आमीन। बेनमाज़न के पको नमाज़ी बना। वो अभी माइक बंद कर हिन जो आवाज बता। असा सभनी जा कर्ज मर्ज दर्द दूर। बाबा सही तू जो बच्चो समझी जेके सवाली आया। अम्मा सची खातून जो वास्तो थे अजो खाली न। बोझ पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा। सवाली न खाली बचड़ा हसन मीर हुसैन जा।
बाबा से रहबर कामिल लजपाल, बाबा से मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी सारे हर को पे पुकारे वार कर सैयद सुहारा लाए असा सबनी जा मुझारा करम कर खुदारा ओ बगदाद वारा दुआ कबूल मदद रसूल अजमैन ला इलाहा इल्लल्लाह। जो दिल्ली वारो आवाज न रख बस। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलल्लाह खातिमुन नबिय्यिना शफील मुज़नबिय्यिना अनीसुल गरीबीन रहमतल लिल आलमीन इमामिल अव्वलीन वल आखिरीन आलिमिल अव्वलीन वल आखिरीन सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन अल्लज़ी कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व शुहदाइहि व उम्मतिहि अजमईन बिरहमतिका या अर्हमर राहिमीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आदम ज़ेर साया हर वली पाए पादगी चिया में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढक जन तोड़े लख हुजन तब माफ़ियूं ॾिजा मैदरा नबीअ जे मीलाद खे जे भायो घट पाड़ू तन पली तन जो परवरदिगार 3 साल पट खफो ऐं खफत लहदन की न लतीफ चवे मीम मोहम्मद जे नाम सा ठाठ पानेण ठरन किन जो हाव ठरी पवे के बुधन साण बरन तुफेले महबूब जे ही तवक्कल वारा तरन ओ गुलाम नबी हर भाव लए शलहेड़ा भाग वरन से बुढ़ी छो न मरन जगे जिद रखन सैयद जे ज़ात सा वाजिबुल एहतराम उलमाए कराम सैयद सादात अवां महबूब जे आशिकन के दस्तगीर जे मुरीदन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मिठा साईं इलाही जिंदगी गुजरी वही आ
दुआ कयो तो बाकी जिंदगी भी मुस्तफा ऐं उन्हनि जे बच्चन जे प्यार में गुज़री वञे। आमीन त चओ।